पोपटन जे रंगन जहिड़ी ख़ूबसूरत सिटुनि जो ख़ालिक, रोमांस सां भरियल कविताउनि जो सिरजणहार ऐं अवाम जे हक़नि लाइ आमिरनि जे सीने में खंजर जियां खुपी वेंदड़ शाइरी करण सां गॾु हिक आमिर खे अवामी हक़नि जी लता ते सदारती एवार्ड मोटाए ॾींदड़ अहमद फराज जहिड़ा किरदार रोज़ रोज़ पैदा न आहिनि थींदा। मैं तो उस सुबह दरख्शां को तवंगर जानूं जो मेरे शहर से कशकोले गदाई ले ले। मेरी खातिर न सही अपनी अना की खातिर अपने बंदों से तो पिंदारे खुदाई ले ले। 14 जनवरी 1930 ते कोहाट में जन्म वठंदड़ सैयद अहमद शाह उर्फ अहमद फराज पश्तो ॻाल्हाईंदड़ घर में अख खोली कुदरत फराज खे अहिड़ो त दांव ता कयो हो जो संदसि उर्दू में कयल शाइरी न रुगो मुल्क पर समूरे नंढे खंड में बेहद मक़बूल थी वई। संदसि मदाहन जो हिकु वॾो अंग मुल्क में त मौजूद हो, पर दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में फराज जी शाइरी जे दीवाननि जो अंग शायदि अंदाज़े खां बि वधीक हो। बंदगी हमने छोड़ दी है फराज, क्या करें लोग जब खुदा हो जाए। यूनिवर्सिटीज़ जे पथरीलनि रस्तनि ऐं कॉरिडोर्स ते हलंदड़ तोड़े क्लासरूम में वेही पढ़ंदड़ नौजवाननि लाइ फराज जा किताब हिक ॿिए लाइ बहितरीन तोहफ़नि जी हैसियत रखंदा हुआ, त साॻे वक़्तु मुशाइरनि ऐं आम महफ़िलुनि में शाइरी सां शगफ़ रखंदड़नि लाइ अहमद फराज जी शाइरी में रोमांस जो हिकु अहिड़ो जादू समायल हूंदो हो जो उहे हिकु सुरूर महसूस कंदा हुआ। कहानियां ही सही, सब मुबालगे ही सही, अगर वो ख्वाब है ताबीर करके देखते हैं, अब उसके शहर में ठहरे कि कूच कर जाएं, फराज आओ सितारे सफर के देखते। अहमद फराज के पंहिंजी शाइरी ख़ूबसूरत अंदाज़ सां ॿुधाइण में बि कमाल हासिल हो। संदसि शेरनि जी अदायगी ऐं अंदाज़ ॿुधंदड़नि खे सहर में वठी छॾींदो हो। कलंदरान वफा की असास तो देखो, तुम्हारे साथ है कौन आस पास तो देखो। तो शर्त ये है जो जान की अमान चाहते हो तो अपने लोहो कलम कत्लगाह में रख दो, वगरना आपके निशाना कमानदारों का बस एक तुम हो तो गैरत को राह में रख दो। अहमद फराज जॾहिं आमियतुनि सां मुहादो अटकायो त खेसि पोणा 5 साल जलावतनी भी अख्तियार करनी पई। देखो ये मेरे ख्वाब थे, देखो ये मेरे जख्म हैं, मैंने तो सब हिसाब जां बरसरे आम रख दिया। और फराज चाहिए कितनी मोहब्बतें तुझे, माँ ने तेरे नाम पर बच्चों का नाम रख दिया। अहमद फराज के शायरी सां गॾु फोटोग्राफी ऐं मौसीक़ी सां बि चाह हो ऐं हू अक्सर शाम जी घड़ियुनि में घर संदसि केतिरा ई किताब अॼु बि ओतिरा ई मक़बूल आहिनि जेतिरा संदसि हयातीअ में हुआ। गत अरसो बीमार रहण बाद अहमद फराज 25 अगस्त 2008 ते 77 वरहनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। अहमद फराज जा अमन, मुहबत ऐं इंसानियत सां प्यार वारा गीत ईंदड़ दुनिया ताईं हिकु ख़ूबसूरत पैगाम पहुचाईंदा रहंदा। शाहज़मान भंगर, KTN न्यूज़। मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे ज़मीर की है, इसीलिए तो जो लिखा तपा के जान से लिखा, जबी तो लोच कमा का जुबान तीर की है। मैं कट गिरूं कि सलामत रहूं, यकीन है मुझे कि ये हिसारे सितम कोई तो गिराएगा। तमाम उम्र की ईजा नसीबियों की कसम, मेरे कलम का सफर रायगा न जाएगा।